वरी मां उस्ताद शेरू ऐं खुदन सां गॾु आहियां। टाइम ॾिनल आहे, हू शायदि पहुची वञनि, गाॾी बीठी आहे हुननि जी। हिकिड़ी ॻाल्हि ज़हन नशीन करे छॾियो, चेक या बैंक ड्राफ्ट ते सौदो नाहे करणो, गिव एंड टेक वारो उसूल अपनायो। हिक हथ में कैश वठो ऐं ॿिए हथ सां माल। जी 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 हाँ हाँ ॻाल्हायो सर। यस जलाल स्पीकिंग। हाँ हाँ मुंहिंजा माण्हू पहुची रहिया, मूं सम्झाए छॾियो हुननि खे। अभी कैश तयारु रखियो। न न चेक या बैंक ड्राफ्ट बिल्कुलु न, न बिल्कुलु न। जेकॾहिं वी का पार्टी गड़बड़ करे तो पोइ छा कजे? एहतियात करियो, सौदो थी वञण खां पोइ फौरन मूं सां राब्तो क़ाइमु रखो। सर मां इहो ॿुधाए थो छॾियां, जेकॾहिं ज़बानी ॿोली बि कमु न कयो त पोइ टोली पंहिंजी ॿोली ॻाल्हाइण देरि न कंदी। ठीकु आहे, वञो। जी साईं। हाँ साईं मां पूरी पक सां थो चवां त असां ॿिनि खां सवाइ टियों शख़्स बंगले में दाख़िल ई कोन थियो। हाँ साईं, हाँ साईं चौकीदार भी गेट ते मौजूद हुयो। ओह चङो थियो साईं। हाँ साईं गफ़लत सज़ा मौत ई आहे। जी साईं। हाँ साईं असां 5 मिंटनि में पहुचूं था। जी साईं जेको हुकुम साईं। ओके सर। छा थियो आहे? इहो पुछ त छा न थियो आहे? सेठ जलाल पंहिंजो 14 साल पुराणो वफ़ादार चौकीदार मारे विधो आहे। तो वारो यार राजा बंगले में दाख़िल थियो। पोइ तुंहिंजे लाइ इहो हुकुम आहे त पहिरीं तूं मूंखे गोदाम ते वठी हल, उतां बिना कंहिं देरि जे माल निकाल करणो आहे। पंहिंजे यार राजा ऐं असां वारे शहबाज़ ठाक वञी ॻोल्हिंदा, जिथे मिलनी मौत सां मुलाक़ात कराई। इन कम में देर न थिए। हरी हम सां। अञा बीठो आहीं? मुंहिंजे मुंह में छा थो ॾिसी? मुंहिंजे मुंह में मिठाई रखियल आहे छा? शेरू मुसां सेठ जलाल भी ईअं न ॻाल्हाईंदो आहे। तूं 24 कलाक मूं तयारु रहंदो आहे। जीअं चवां थो तीअं कर। ईअं हिन मरोटो कयां न पूरो। हलिया शेरू खुद असां ॻोल्हींदा हूंदा। ॾिसंदा न त बसि उठ मारे छॾींदा। मूंखां वधीक तुंहिंजी जान ख़तरे में यार। तुंहिंजी तो जान बचाइण हुनजे लाइ ज़रूरी थी पियो आहे। पर हलणो किथे आहे? हिन गिटी जे परे पासे ठाणो आहे न, उते हलणो आहे। हलूं। शाबाश तो ख़ुदि क़बूल थियो आहीं त तो काफ़ी अरसे खां कालीन जे वापारी सेठ जलाल जे कारे धंधे में शरीक रहियो आहीं ऐं उनजे चवण ते अगवा क़त्ल ऐं ॿिया पिणु संगीन ॾोह तो कया आहिनि ऐं कानूनी कार्रवाई थियण ताईं तोखे फ़िलहाल हिरासत में रहणो पवंदो। तूफ़ान खान छापे लाइ पुलिस पार्टी तयारु कई वञे। ओके सर। तोखे ख़बर न आहे त मुंहिंजो हर माण्हू जॾहिं चाहे जंहिंखे चाहे ख़तमु करे सघे थो। तोखे राजा ऐं शहबाज़ किथे कोन मिलिया? पर तूं एतिरी देरि हुए किथे? साईं हेलो हाशिर रिपोर्ट ॾे। छा गोदाम ते छापो? ओह नो, पुलिस जो घेरो थी थो वञे। ओह शेरो जो चवणु आहे त इहो सभु कुझु तो करे थियो आहे। तो
पक पंहिंजे दोस्त राजा जी मुख़बरी कई हूंदी। न साईं न। मां तोखे चेहरो कोन छॾींदुसि चेहरो। मारदार आए। जमालारी आओ सुञाती चरिया खड़ियायो पर सुञाणो सब के केदा पंजवा अब्बे जो पुत्रा अद्दो अद्दो मुखे भी अद्दा चोना आओ अदा अदा मोहब्बत अगम गाड़ी में छाते जाती अल्लाह जी बुधाई तो तू किदाई होए बुधाए तू गुलाब के गुलड़ी होए ना मुझे सच्चल के तेरे तुई ना गुलाब के भी कौन निठी सच्चल के भी कौन निठी दादा बाबा इसको कह रहा है वहाँ हाँ असं जातो पंजवा अब्बो पंजवा सच्चल जो साथी अब्बा तुझे नालो विसरी वियो था चाचा मां इरफान आया हाँ हाँ याद आयो इरफान इरफान पर आओ तो सचल चवंदुसि चाचा मोहबन जेका तुंहिंजी मर्ज़ी अल्लाह केर मुड़सा पंहिंजो आहियां चाचा सचल जो दोस्त आहियां ॻोठ कहिड़ो अथई हिन धरतीअ जा सभई ॻोठ ऐं शहर मुंहिंजा आहिनि हीउ ॻोठ बि मुंहिंजो पंहिंजो आहे चाचा जमाल बरोबर बरोबर
अरे राहू राहब यो कलम कठी अॼु त मुंहिंजे हथ ते पंहिंजो नालो लिख। अच्छा बा अच पुट नाना भाई सने से को नहीं गए। अच पुट अच पापा अच बिस्मिल्लाह मुझे अब्बे के बिस्मिल्लाह अच्छा तो छर छोलू जल थल सागर में कुन जिया पाताल अंदर में रूह रड़ी उड़ दे घुट जे थो साह झिजन था सुडकी सारा दे लमारा दूर किनारा बिछड़ी वञन था साथ सहारा जलाल हाँ मां पर हींअर सेठ न जलाल बि न तो वटि पनाह लाइ वाझाईंदड़ हिकु अहिड़ो फर्ज़ु जंहिंजे लाइ हीअ धरती तंग थी वई हुजे। तू केर बि हुजी सेठ जलाल हुजी या मुंहिंजो ऐं मुंहिंजे घर बार जो दुश्मन हुजे। जेकॾहिं मुंहिंजे हिन नंढड़े घर खे पनाह सम्झी हिते साम वठण आयो आई त तुंहिंजो आदर भाउ थींदो। इन करे ही ज़मीर जो घर आहे। हिते रहंदड़ हिन फर्द खे सुञाण सेठ जलाल जेको हिकु पोरियत पीउ जो पुटु ऐं तुंहिंजे ज़ुल्म ऐं ॾाढे ॿियो चैप्टर आहे जंहिंजे नंढड़े ऐं कचे अजील ते पनाह वठण आयो। अॼु तोखे मां न छॾींदुसि। सभु तुंहिंजी चालबाज़ी आहे। न तॾहिं आहे तंग न थिबो आहे पुटु। हूअं बि असां मिसकीननि जो तॾो एतिरो तंग कोन आहे जो घर आयल दुश्मन पनाह न वठी सघे। सेठ जलाल कॾहिं कॾहिं आपे खां निकिरी वेंदो आहे। न छलीसा ज़मीर अहमद न छलीसा। मूंखे ख़बर आहे बड़ंदर जबल बाहि छो कढंदा आहिनि। भलंदर जी बाहि कढी माठो थिया। ज़मीर अहमद हाणे जीअं त चइनी तरफ़नि मौत मुंहिंजो मुंतज़िर आहे तॾहिं तो ते कयल ज़ुल्मनि जो कुफ़ारो अदा करणु पंहिंजो फ़र्ज़ थो सम्झां। मां तोखे
तुंहिंजनि पेरनि ते बीहणी सघ वापसि मोटाए त नथो ॾेई सघां, पर मुंहिंजी तरफ़ां ई हकीम नज़रानो क़बूल कर, जंहिंजे लाइ ख़ासि आउं तो वटि आयो आहियां। मां नांग न पालींदो आहियां सेठ जलाल। ये ख़ूबसूरत आछत तो मूंखे उन ज़माने में भी कई हुई जॾहिं मां मज़दूर लीडर हुअसि, पर तोखे यादि हूंदो मूं पंहिंजी टंग विञाई, पर तोसां सौदेबाज़ी कान कयमि। ख़ैर तूं वे मां तुंहिंजे लाइ मानी टिके जो बंदोबस्तु कयां। न न, ॿियो कुझु न कर, मूंखे को पाणी प्यार बसि। हाज़िर, खोड़ पानी। रजब, पुट रजब, रजब, ओ बा पुट, उथी पुट वारो कर, सेठ जलाल खे हिकिड़ो गिलास पाणी त पियारे आबा। तव्हां छा था कयो बाबा? मां उन वैश्णी बघड़ सिफ़त शख़्स जी शिकिल नथो ॾिसणु चाहियां। दिल वॾी कर पुट, दिल वॾी कर। सेठ जलाल जे लिखण लिकाइण लाइ हूअं बि हिन घर में का जाइ कान्हे। हिकु अहिड़ो शख़्स जंहिंजे अॻियां बाहि हुजे, पोयां पाणी हुजे, पुट हुनखे कहिड़ो ॿोड़िजे। हूअं बि हुन वीचारी जी त हींअर अहिड़ी हालत आहे जो जेका न सां छिजे तंहिं ते काती छो खणिजे। बाबा तव्हां हिकिड़े कातिल ऐं मुल्क दुश्मन फर्द खे पनाह ॾेई हिकिड़ो संगीन जुर्म करे रहिया आहियो। तव्हां बिना देर पुलिस खे छो नथा इतला कयो? 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 ना हरगिज़ न, हरगिज़ न। तो मुकम्मल तौर घेरे में आई तो पंहिंजी गिरफ्तारी पेश कर। ना हरगिज़ न। तो ॻाल्हि पई कई रिश्तनि नातनि ऐं दुनिया वारनि जी। दुनिया ते यार को कारो कुन आहे, उन कुन में वाचुड़े जी घुमाटियूं खाईंदड़ पोलार ऐं पोलार जे अंत में को गहरो पाताल। बाक़ी असां जहिड़ा माण्हू उन पाताल में अकेले सिर मिड़ी विड़ी जड़ी पिया जीवन गारी। ऐं रिश्तनि जा रोल
पीलो ऐं नीरो रंग मिली जॾहिं साहु ठहंदो आहे न त दिलि सरसब्ज़ ऐं शादाब अलामतूं चिटण लाइ हिरकी पवंदी आहे। पर उनजे बिल्कुलु उबतड़ रिश्तनि नातनि जी न वस्तीअ में हर वजूद ॿिए खे ॻोल्हे थो, पर मिली पण पूरो थो रहे, अधूरो, हिसनि में विरायल। पर तूं त हिननि रिश्तनि नातनि ऐं लॻ लॻा पंहिंजे रोलनि खां छुटो पियो आहे। तूं छो थो ॻाल्हियूं पुछी? तूं छा सम्झी वियो चयो त मां रिश्तनि नातनि जी रोलड़नि खां छुटो पियो आहियां? तुंहिंजे रवैये मां ॻाल्हि पधरी आहे। ठीकु आहे, मां मञा थो त मुंहिंजो रवैयो वक़्तु हालतुनि सां, मिटनि माइटनि सां, पंहिंजे पाण सां मनफ़ी अणवणंदड़ रहियो आहे। हिकिड़ो सवालु पुछां तोखां, तूं न जेको अमन जो झंडो खणी पैदा थियो आहे, तुंहिंजी तस्वीरुनि में तहरीरुनि में जेको सुख सां ताईं अमन जो पैगाम बखी रहियो आहे, इन मां कॾहिं का मुस्बत मोट मिली आहे तोखे? मैं जॾहिं मरंदे न त इहे तहरीरूं ऐं तस्वीरूं का बाड़ी भुगड़नि मुठ ते ख़रीद करे वेंदे, इहो सोचियो अथई कॾहिं? तो सही चयो राजा। मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे गुल मोहम्मद खत्रीअ खां वठी इनकाफ शेख ताईं वॾनि चित्रकारनि ऐं कलमकारनि खे टीवी सेनिटोरियम में रत जूं गुरड़ियूं उगाछे अंदर जा सूर सदमा अंदर में सांडे चुपचाप मरी वेंदे, हेकल व्याकल। पर इहो अंत न आहे। मां ऐं मूंखां पोईंदड़ ॿिया कलाकार सभु इन चैन जूं कड़ियूं थी वेंदा। न ईअं न आहे। मां ॼाणा थो तूं कॾहिं पंहिंजे औलाद खे हिन ज़ंजीरी कड़ी न बचण ॾींदे, ऐं न कोई इहो चाहींदे त हू गुल मोहम्मद खत्रीअ खां वठी इनकाफ शेख ताईं रत उगाछे उधमा सांडे मरनि। हू मुआ न आहिनि। मरणा अॻे जे मुआ से मरी थिया न मात। हू ज़िंदा आहिनि राजा, पंहिंजनि तहरीरुनि में, पंहिंजनि तस्वीरुनि में, तारीख़ अंदलस खां वठी भिट धणीअ जे बैतनि में, चित्रकारियुनि में, सतियुनि सूरमनि में, बिल्कुलु ईअं। का रड़ी मुई, का सड़ी मुई, का रुली मुई, का वरी ॿुॾी मुई दुनिया जे न कारे कुन में। तूं जेकॾहिं कुझु करे नथो सघीं न त बहस बि न कंदो कर प्लीज़। आम सॉरी राजा, मुंहिंजनि सचाई वारनि ऐं मुसीबत रवैयनि खे केरु थो पुछे। पर इहा कहिड़ी सुठी ॻाल्हि आहे त तुंहिंजा मनफ़ी रवैया तोखे मुसीबत राहुनि ॾांहुं वठी आया आहिनि। इहो बिल्कुलु ईअं आहे जीअं ॿाट ऊंधाई राति खां पोइ को सोन वॻो सिज उभरे। नाला मां हाणे हिते पहुतो आहियां। ओ हनी बिज़नेस जी नवती कुझु अहिड़ी आहे ऐं मां पंहिंजो कमु 0 मिनट खां शुरू कयो आहे। ओहो, तूं हाणे ईअं चयो त मां फर्म खे तालो हणी ऐं तोखे टाइम ॾियां। ॾिस नाला, तूं पाण खे बिज़ी रख। अंकल वीचारो अकड़ो माण्हू आहे, उनखे त साथ ॾियणो आहे ऐं उनजी जाइदाद जी अकेली वारस तूं ई आहे। ओके, मां पहुची वेंदुसि, तूं को फिक्र न कर। तव्हां तकलीफ़ थी हुजे त माफ़ु कजो। तकलीफ़ कहिड़ी अम्मा, अलाह चल भलो कंदी। जीअं न मूं महिल वञी वर लड़ लॻी आहे, तूं बेला कंदो वञी सुखी थींदी आहे। मां हलाए थी धीअ। अदा जमीर मुबारकूं हुजनि। ख़ैर मुबारकूं भेण, ख़ैर मुबारकूं। अलाह जा एहसान थिया हिकिड़े फ़र्ज़ खां आजो थियुसि। भाइड़ खे दुआ कजांइ अदी। अदा अलाह मददगार अथई। भला घोट छोकिरो कंदो छा आहे? अदी पंहिंजा न ॻोठ में छोकिरी मङियल हुई न, ॻोठ में हुआसीं त मिड़ई कंहिं ॻाल्हि तां कुसूरियल हुआसीं। वरी शहर अची वेठासीं त पाण हली आया, परची पिया आहियूं। छोकिरो मच्छी मानी वारो आहे। अदा नंढीअ लाइ कुझु सोचियो अथई या न? हा दी, छो न, ईअं सम्झ त नंढीअ जो गुबिलो थियल आहे।
मां हलाई थी अदा हाँ चल कहिड़ा हाल आहिनि मासी? आखिर में त खीर काढ़ींदो कोन में हाणे अचे मासी यादि पई थई बेनका बार सौ हाँ कैसा हाँ पुट सॾे वठी अच पुट अच वालेकुम सलाम पुट तूं त वञी थो त ॿुधायो बि कोन वञी हुजी हा त घटि में घटि ॼञ सां त मुंहुं ॾियां न पुट मां ऐं राजा त हुफिजी पिया आहियूं अबा पर पुट तूं हुए किथे चाचा ज़िंदगी जे रण में डोड़ी डोड़ी मां त थकिजी पियो आहियां मंज़िल खे ॻोल्हींदे मां पंहिंजो पाण खे विञाए वेठो हुउसि अरे अबा तुंहिंजूं न इहे ॻाल्हियूं मूंखे सम्झ में कोन थियूं अचनि अॼु ॾींहं ताईं मां पंहिंजो पाण खे ई न सम्झी सघियो आहियां चङो अच अंदरि अच पुट इंसान अज़ल खां वठी अबद ताईं प्यार जे ॻोल्हा में मुतहरिक रहियो आहे कंहिं वाचूड़े जी वोड़ जीअं तो कॾहिं ॾिठो आहे त टाक मंझंदि जो कुन जीअं घुमाटियूं खाई वाचूड़ो कीअं उथंदो आहे तो कॾहिं सोचियो आहे त उहो वाचूड़ो छो पियो वोड़े छो पियो डोड़े ॼण ॻाटू चो करे कंहिंखे ॻोल्हींदो हुजे ऐं सदियुनि खां इहा ॻोल्हा जारी आहे वाचूड़ो जॾहिं ठापुर चाहींदो आहे न त पाणी जो रुख कंदो आहे ऐं पोइ वरी किथां न किथां घुमाटियूं खाई उथंदो आहे कंहिं भिटकियल रूह जीअं प्यासन में मंजिल चाहे ऋण में साम्हूं पाणी आहे प्रीत जो पंध अजाब ओ साईं संग भिटूं छोलियूं ओलारा छोलियूं ओलारा देला मारा दूर किनारा विछड़ी वञनि था साथ सहारा साथ सहारा साथ सहारा अची चाय पियो हा रख चाय पियो ठरी वेंदी अदाराजू चाय चिबे सॼी राति मुमली साइड सां मथो हुयो अथमि सुबुह साण वरी तो चिची जो मुंहुं ॾिठो अथमि अलाए कीअं गुज़रंदो ॾींहुं दड़का छो थो ॾी इरफान काॾे वियो आहे
कीड़ो जॾहिं थापुर चाहींदो आहे त पाणीअ जो रुख कंदो आहे। राजा तूं हिन लहवांदे खां फ्री अची ॾिसी त मां हितां बंदे खे करे निकिरी